ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। ठटो मां जिते आमरी स्टाफ वेझो ॿिनि दुकाननि खे बाहि लॻी वई आहे। इमदादी कार्रवायूं जारी आहिनि जॾहिं त बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। आम ख़बर नाज़रीन खे ॾींदा पिया हलूं। ठटो मां जिते आमरी स्टाफ वेझो ॿिनि दुकाननि खे बाहि लॻी वई आहे। शॉपिंग सेंटर में माण्हुनि जे फाथल हुजण जो ख़दशो बि ज़ाहिर कयो पियो वञे ऐं एम्बुलेंस बि तलब कयो वियो आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा पिया हलूं। ठटो मां जिते आमरी स्टाफ वेझो ॿिनि दुकाननि खे बाहि लॻी वई आहे ऐं बाहि लॻण सबबि इमदादी कार्रवायूं बि जारी आहिनि। बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। अंदरि शॉपिंग सेंटर में जेको आहे माण्हुनि जे फाथल हुजण जो ख़दशो बि ज़ाहिर कयो पियो वञे ऐं एम्बुलेंसूं पिणु तलब कयूं वियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं ठटो मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब रोही खां। जी महबूब रोही, छा तफ़सील आहे? जी, ठटे शहर में आमरी स्टाफ ते शॉपिंग सेंटर आहे। उन शॉपिंग सेंटर में उते बाहि लॻी वई आहे। बाहि हिन वक़्त ताईं जारी आहे। उनखे विसाइण लाइ ठटे म्यूनिसिपल कमेटी जो जेको फायर ब्रिगेड आहे उहो बर वक़्तु पहुची वियो, पर उनजे कंट्रोल खां बाहि ॿाहिरि हुजण जे करे हिकु वधीक फायर ब्रिगेड खे तलब कयो वियो आहे। उहो ॿियो फायर ब्रिगेड बि पहुची वियो आहे, पर बाहि जी शिदत तेज़ हुजण जे करे हिन वक़्त ताईं 4 दुकान जेके आहिनि जिन में मुख़्तलिफ़ कंफेक्शनरी जो सामान आहे, रिज़्की जो दुकान आहे, मुख़्तलिफ़ बैटरियुनि जो दुकान आहिनि, उहे सॼी मुकमल तौर ते रखजी विया आहिनि। जॾहिं त जेके बाहि अञा वधीक ॿियनि जेको शॉपिंग सेंटर जे ॿियनि इलाइक़नि मां वधण जो ख़दशो आहे। जॾहिं त ॿुधायो पियो वञे, जेके इतला मिली रहिया आहिनि त जेका शॉपिंग सेंटर जे मथे हिसे में कुझु जेके फैमिलीज़ रहाइशी तौर ते उहे रहंदड़ आहिनि, उन्हनि खे मां ॿिनि फैमिलीज़ खे जेको आहे रेस्क्यू करे कढियो वियो आहे, पर इहो ख़दशो अञा ताईं मौजूदु आहे त मथे हिसे में वधीक माण्हू जेके हुजण जो ख़दशो मौजूदु आहे। बाहि जी शदीद जेका आहे शोला ॿरी रहिया आहिनि, जंहिं करे परेशानी थिए पई ऐं इमदादी कार्रवायूं जेके मुतासिर थियण लॻियूं आहिनि। शहर जा माण्हू बड़े अंग में उते पहुतल आहिनि। नौजवान शहरी बि इमदादी कार्रवायुनि में हिन वक़्तु हिसो वठी रहिया आहिनि ऐं कोशिशि हिन जी आहे त तमामु घणो नुक़सानु थी चुको आहे, पर माण्हुनि जी जानी नुक़सान खे जेको बचाए सघिजे। हिन वक़्तु 2 जेके फायर ब्रिगेड उहे इमदादी जेके टीमूं आहिनि म्यूनिसिपल सर्विस जूं उहे पहुतल आहिनि। उन सां गॾो गॾु रज़ाकार शहर जा उहे पहुची विया आहिनि। एम्बुलेंस खे बि तलब कयो वियो आहे इमरजेंसी सूरताल खे मोड़ण लाइ। हिन वक़्तु ताईं लाला इस्माइल ऐं हाजी ख़ान समेत जेको 4 दुकानदारनि जा दुकान मुकमल तौर ते सड़ी रख थी विया आहिनि। हिन वक़्तु ताईं इमदादी कार्रवायुनि जो सिलसिलो जारी आहे। जी महबूब रोही, जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ। ठटो खां आम ख़बर खे ॾींदा पिया हलूं। ठटो में शॉपिंग सेंटर में बाहि लॻी वई आहे। ॿिनि दुकान खे बाहि लॻण जे नतीजे में केतिरा माण्हू ॿुधाए पिया वञनि त शॉपिंग सेंटर में फाथल आहिनि, जॾहिं त इमदादी कार्रवायूं बि जारी आहिनि ऐं बाहि ते अञा ज़ाब्तो न अची सघियो आहे। ख़बर शामिल कंदासीं कराची मां जिथे